नाज़रीन सखर खां वाक़िया खां कंदा हलूं। सखर वेझो पुलिस कार्रवाई दौरान 10 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल 4 नौजवाननि खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि कचे वारे इलाक़े में पुलिस ऐं धाड़ेलनि जी फायरिंग जी ॾे वठि बैदि 4 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस ॿुधायो आहे त कार्रवाई दौरान 4 मुग़वी शकील अहमद, फिदा मल्हा, मसरूर ऐं सरफराज़ सहतो खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस ॿुधायो आहे त धाड़ेलनि सां मुक़ाबले दौरान फायरिंग जे नतीजे में 2 ॾोहारनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। सखर वेझो पुलिस कार्रवाई दौरान 10 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल 4 नौजवाननि खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि कचे वारे इलाक़े में पुलिस ऐं धाड़ेलनि जी फायरिंग जी ॾे वठि बैदि 4 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस ॿुधायो आहे त कार्रवाई दौरान 4 मुग़विन शकील अहमद, फिदा मल्हा, मसरूर ऐं सरफराज़ सहतो खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस ॿुधायो आहे त धाड़ेलनि सां मुक़ाबले दौरान फायरिंग जे नतीजे में 2 ॾोहारनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। सखर वेझो पुलिस कार्रवाई दौरान 10 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल 4 नौजवाननि खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि कचे वारे इलाक़े में पुलिस ऐं धाड़ेलनि जे फायरिंग जी ॾे वठि बैदि 4 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस ॿुधायो आहे त कार्रवाई दौरान 4 मुग़विन शकील अहमद, फिदा मल्हा, मसरूर ऐं सरफराज़ सहतो खे बाज़ियाब करायो वियो आहे।